नाज़रीन, समाजी अगवान सलामत लाखो मथा बासरन पारा कूड़ा केस दाखिल करे संदस ज़ाती मिल्कियत तां कब्जा करण खिलाफ हैदराबाद लाखा वेलफेयर एसोसिएशन के मरकजी ऑफिस में हंगामी गरजानी थी। गरजानी में सरदार अब्दुल हकीम लाखो, डॉक्टर मोहम्मद हनीफ लाखो, चेयरमैन लाखा वेलफेयर एसोसिएशन गुलाम रसूल लाखो, इमरान भावल लाखो, जानब लाखो, कामरेड वली मोहम्मद लाखो, सलामत लाखो शिरकत कई। वधिक तफसील मालूम कयूं था ख़बरचार के सीनियर नुमाइंदे यूसुफ रिंद खां। जी यूसुफ, अपडेट कजो। जी बिल्कुल अवां के ॿुधाईंदो वञा। समाजी अगवान सलामत लाखो मथा बासरन पारां कूड़ा केस दाख़िल करे संदसि ज़ाती मिल्कियतुनि ते कब्ज़ा करण ख़िलाफ़ हैदराबाद में लाखा वेलफेयर एसोसिएशन के मरकज़ी ऑफिस में हंगामी गॾिजाणी थी आहे, जंहिंमें सरदार अब्दुल हकीम लाखो, डॉक्टर मोहम्मद हनीफ लाखो, चेयरमैन लाखा वेलफेयर एसोसिएशन गुलाम रसूल लाखो, इमरान बावल लाखो, जानब लाखो, कामरेड वली मोहम्मद लाखो, सलामत लाखो की ज़ाती मिल्कियत ते कब्ज़ा हटाइण ऐं कूड़ा केस ख़त्म कराइण लाइ आला इख़्तियारनि का मुतालबा कंदे चेतावनी ॾिनो त समाजी अगवान सलामत लाखो सां नाइंसाफ़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इन्हनि चयो त समाजी अगवान सलामत लाखो पीपल्स पार्टी जो वफ़ादार जी हलो आहे, पर बासर माफ़िया जिन्हनि खे इलाक़ाई पीपी अगवान जो आशीर्वाद हासिल आहे, संदसि मिल्कियत खे ते कब्ज़ा करे उन्हनि खे माराइण थी चाहे। इन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे आला इख़्तियारनि का मुतालबो कयो त समाजी अगवान सलामत लाखो सां इंसाफ़ करे बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी अव्हां जी मेहरबानी।